कारूं त असां खोड़ ॾिठियूं हूंदियूं, पर जेका टेस्ला कंपनी जी कार आहे उहा तमामु यूनिक आहे। हिन कंपनी जो फाउंडर एलोन मस्क आहे। उन खां अलावा ॿिनि केतिरनि कंपनी जो फाउंडर बि आहे। हिन कंपनी जी पहिरीं कार मॉडल 3 आहे, जंहिंखे अगरि असां हिकु जगह चार्ज कंदासीं त 518 किलोमीटर असांजे गॾु वेंदी। अगरि असां 15 मिंट हिन चार्ज कंदासीं त 266 किलोमीटर ताईं हली वेंदी। अगरि ॻाल्हि कजे हिन स्पीड जी त हिन जी फुल स्पीड आहे 260 किलोमीटर पर आवर ऐं हीअ 0 खां 100 जी स्पीड वठंदी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3.2 सेकंड में। उन खां पोइ नंबर 2 कार आहे मॉडल एस, जंहिंखे अगरि असां हिकु जगह चार्ज कंदासीं त असांजी 600 किलोमीटर ताईं हली वेंदी। अगरि असां 15 मिंट चार्ज कंदासीं त 209 किलोमीटर हली वेंदी। अगरि ॻाल्हि कजे हिन जी स्पीड जी त हिन जी फुल स्पीड आहे 260 किलोमीटर पर आवर ऐं हीअ 0 खां 100 जी स्पीड वठंदी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2.4 सेकंड में। उन खां पोइ जेका नंबर 3 ते कार आहे उहा आहे मॉडल एक्स। हिन कार खे हिकु जगह चार्ज करण सां 527 किलोमीटर जी रेंज ताईं हली थी सघे। अगरि असां 15 मिंट चार्ज कंदासीं त 185 किलोमीटर ताईं हली वेंदी। उन खां पोइ अगरि ॻाल्हि कजे हिन स्पीड जी त हिन जी फुल स्पीड आहे 210 किलोमीटर पर आवर ऐं हीअ 0 खां वठी 100 ताईं स्पीड वठंदी आहे 2.7 सेकंड में। उन खां पोइ जेका नंबर 4 ते कार आहे उहा आहे मॉडल वाई। हिन कार खे हिकु जगह चार्ज करण सां 482 किलोमीटर ताईं हली वेंदी। अगरि असां 15 मिंट चार्ज कंदासीं त 270 किलोमीटर हली वेंदी। अगरि ॻाल्हि कजे हिन जी स्पीड जी त हीअ 0 खां 100 जी स्पीड वठंदी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3.5 सेकंड में। हाणे ॻाल्हि कयूं था हिन कारुनि जे फीचर्स जी, ऐं हीअ फीचर्स टेस्ला जी हर कार में मौजूदु हूंदा आहिनि। नंबर 1 ऑटो पायलट। अगरि असां कार में ऑटो पायलट मोड ऑन कंदासीं ऐं छॾे ॾींदासीं त कार पाण ई हलणु स्टार्ट थी वेंदी। न सिर्फ़ु एतिरो ई, हिन कार में अहिड़ा सेंसर लॻल आहिनि, अगरि ड्राइवर सुम्ही थो पए या को ॿियो कुझु थी थो वञे त कार हुनखे फुल अलर्ट करे छॾींदी। नंबर 2 सुपर चार्जिंग मोड। टेस्ला जी हर कार में सुपर चार्जिंग मोड हूंदो आहे। मतिलबु त असांखे तेल या डीज़ल विझण जी का ज़रूरत न आहे, सिर्फ़ु असांजी कार चार्ज करणी आहे। नंबर 3 ऐप कंट्रोल। जेकॾहिं असां वटि टेस्ला कंपनी जी कार आहे त असां हुनखे पंहिंजे मोबाइल सां हिकु ऐप जे ज़रिए कंट्रोल करे था सघूं। नंबर 4 एडवांस पार्किंग। टेस्ला कंपनी हर कार में एडवांस पार्किंग मोड बि हूंदो आहे। मतिलबु त अगरि असां कार खे छॾे ॾियूं त कार में कुझु अहिड़ा सेंसर लॻल हूंदा आहिनि जंहिंसां हू कार पंहिंजे पाण खे पार्क कंदी। नंबर 5 टेस्ला कंपनी जी हर कार में इंटरनेट सिस्टम हूंदो आहे। असां हुन ते लाइव स्ट्रीमिंग था ॾिसी सघूं ऐं उन खां अलावा मौसम जे बारे में बि हाल ॼाणे था सघूं। नंबर 6 नेविगेशन। टेस्ला कंपनी जी हर कार में नेविगेशन मोड बि हूंदो आहे। मतिलबु असां ऑटो पायलट मोड ऑन करे ऐं मैप ते सिलेक्ट कंदासीं त कहिड़ी जॻह ते असां वञिणो आहे त उहा कार असांखे उते पहुचाईंदी। त इहा हुई अॼु जी वीडियो। पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा ऐं असांजे चैनल द वैल्यू ऑफ मेहरान ते नवां आहियो त सब्सक्राइब करणु बिल्कुलु न विसारींदा। महिरबानी।